भितशा बुघिया महिला भितशा में सफ़ाई न थियण करे कचरे जा ढेर लॻियो आहे। भितशा जी टाउन इंतज़ामिया नाअहलीअ जी हद करे छॾी आहे। बुघिया महिला समेत ॿियनि हंधनि ते कचरे जा ढेर लॻी विया आहिनि। सफ़ाई सुथराई न थी सघी आहे। महल जी हर घटी हर चौक जी नालियुनि जी सफ़ाई बि न थी सघी आहे। हर तरफ़ बदबू फैलिजी रही आहे। टाउन ऑफिसर ख़ामोश तमाशाई बणियल आहे। अहिड़े अमल ते सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरियुनि चयो आहे त लाखेड़े लतीफ़ जी नगरीअ सां टाउन इंतज़ामिया माटेली मां वारो सलूक करे रही आहे। टाउन अमलो हुजण बावजूदि ग़ाइबु आहे। शहर जे वख विख ते कचरे जा ढेर लॻल आहिनि। टाउन ऑफिसर नाअहलीअ जी हद करे छॾी आहे। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द मौजूदा नाअहल टाउन ऑफिसर फौरी तौर ते हटाए ईमानदार टाउन ऑफिसर मुक़ररु करे शहर में सफ़ाई सुथराई करे शहर खे ख़ूबसूरत बणाए वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।